कराची खां ख़बर असां शेयर कंदासीं, जिते सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे ऑपरेशन दौरान बिल्डर जे मारिजण बाद SPCA जो डिप्टी डायरेक्टर मुअतल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां KTN न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद SPCA ज़िले सेंट्रल जो डिप्टी डायरेक्टर मुअतल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ मस्तोई। जी इम्तियाज़। जी बिल्कुल, अंगारे वारे ॾींहं ते कराची जे ज़िले सेंट्रल में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे ऑपरेशन दौरान बिल्डर जे मारिजी वञण वारी ख़बर KTN न्यूज़ ते नशर थियण खां पोइ अॼु DG सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी विशाल खोड़ो डिप्टी डायरेक्टर सेंट्रल सैयद अवेश शाह खे सस्पेंड करे छॾियो आहे ऐं उन ख़िलाफ़ इंक्वायरी करण जो बि हुकुम ॾिनो आहे। सैयद अवेश शाह खे गैर कानूनी अदावतियल प्राइवेट माण्हुनि ज़रिए रिश्वत वठण, ब्लैकमेलिंग ऐं करप्शन जे इल्ज़ाम हेठि मुअतल कयो वियो आहे। वाज़ेह रहे त नाज़िमाबाद में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे ऑपरेशन दौरान प्राइवेट मीटर जे मारिजी वञण जी ख़बर KTN न्यूज़ ते नशर थी हुई। सैयद अवेश शाह सेंट्रल ज़िले में सिस्टम ठाहे कमु कंदो हो। मारिजी वियल बिल्डर काशिफ जे संदसि टीम जो हिसो हो। नोटिफिकेशन में सैयद अवेश शाह खिलाफ इंक्वायरी जी भी सिफारिश कई वई आहे। जी वॾी महिरबानी नासिम। कराची खां इम्तियाज़ मस्तोई असांखे तफ़सील ॾिना आहिनि।